पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो। ब्रेकिंग न्यूज शामिल कंदासीं। कानपुर में गुज़िरियल हादसे में फौत थियल नीगर जे वारसन जो ड्राइवर गिरफ्तार न थियण खिलाफ लाश रखी धरणो हयो। फौती नीगर ज़ाहिद शेख जे वारसन औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि गोश्त मार्केट वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। नीगर जी लाश भी शहर में रोड ते रखी धरणो हणण सबब ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुतल थी वई। पुलिस असांजी नीगर के गाड़ी हणंदड़ ड्राइवर तोड़े गाड़ी जो पतो नाहे लॻाए सघी। वारसन जो चवणु आहे त असी मिस्किन आहियूं। नीगर ॾींहं जो कणक जे ख़ैरात वठण वेंदो हो। ज़ालिम माण्हू गाड़ी जो टक्कर हणी नीगर खे अस्पताल पहुचाइण बदिरां रोड ते फिटो करे फरार थी वियो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज शामिल कंदासीं। कानपुर में गुज़िरियल हादसे में फौत थियल नीगर जे वारसन जो ड्राइवर गिरफ्तार न थियण खिलाफ लाश रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कानपुर में गुज़िरियल हादसे में फौत थियल नीगर जे वारसन जो ड्राइवर गिरफ्तार न थियण खिलाफ लाश रखी धरणो हयो। फौती नीगर ज़ाहिद शेख जे वारसन औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि गोश्त मार्केट वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। छो गैर जहिड़ो असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। असां डॉलर वता नाहिनि न को माण्हू खपाया आहिनि। असां डॉलर वता नाहिनि न को माण्हू खपाया आहिनि। असां बर्मी न अफ़गानी न तातारी न तुरखानी। असां